बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिधी ॻाल्हि में हाज़िर मां तव्हांजो पंहिंजो अज़मतुल्ला कुंभर मूंखे स्टूडियो में जॉइन कनि था गुलाम नबी मुराद साहब भली कार मुराद साहब। इस्लामाबाद में ॻाल्हियूं थियूं अमरीका ऐं ईरान विच में बिना नतीजे ख़तमु थी वियूं ऐं पंहिंजो चयूं त बाबा ॻाल्हियूं न थी सघियूं। मुज़ाहिमत वारो रवैयो हुयो अमेरिकन नायब सदर जो ऐं उनखां पोइ वरी ॿीहर अमरीका जेको आहे नाकाबंदी शुरू करे छॾी आहे उनजे जेके बि लंघ आहिनि ऐं उनखां पोइ वरी जंगबंदी बि बरक़रार आहे पर ज़ाहिर नाकाबंदी बि शुरू थी वई। सूरत हाल खे कीअं था ॾिसो? हाणे पहिरियों ॿ सुवाल गॾु करे वियो। पहिरियों जी त हा। ॻाल्हि इहा आहे त इहो ॾिसूं त असां जेके टॉक्स थिया जी हा। या ॻाल्हियूं थियूं इहो 50 साल तक़रीबन पहिरियों दफ़ो आम्हूं साम्हूं वेठा आहिनि। जी हा। 50 सालनि खां बिल्कुलु। ईरान खे हमेशह अमेरिका टफ टाइम बि ॾिनो आहे ऐं सैंक्शन्स बि हुनजे मथां तमामु Exactly. घणियूं। बिल्कुलु। हीअ करे सघो था, हीअ नथा करे सघो, हीअ करे सघो था, हीअ नथा करे सघो, तमामु घणियूं सैंक्शन्स। सो तंहिंजे करे इहो पहिरियों दफ़ो हिक ॿिए जे साम्हूं विहणु इहा अचीवमेंट आहे पाकिस्तान जी। पर पाकिस्तान जी अचीवमेंट इन जे करे जो अमेरिका जी ज़रूरत थी पई। ट्रंप सदर जेको आहे एतिरो अॻिते हली वियो, अॻिते वधी वियो जो हुन चयो बसि में तोड़ दियांगा, फाड़ दियांगा, टूट दियांगा, अलाए छा छा नारा जी पियईं हा। पंजाबी फिल्मुनि वारा। बिल्कुलु। सो अची फाथो हुननि नारनि में, उन्हनि जेके गजगोड़ूं कयईं उन्हनि में त पोइ पाकिस्तान खे चई हाणे मुंहिंजे रेस्क्यू कयो त हीअ मां जेके ॻाल्हियूं करे वेठो आहियां त तव्हां ईरान खे सॼो त ॻाल्हियूं ॿाल्हियूं करे फ़िलहाल कमु खे ठाहियूं। बिल्कुलु। त 14 ॾींहं लाइ त कई अथनि उन्हनि पाकिस्तान खे तमामु सॼी दुनिया वाह वाह कई आहे। बिल्कुलु। पर हाणे ॻाल्हि बुनियादी तौर ते आहे त हमेशह मां अॻे में बि चवां थो, हाणे बि चवां थो, चङो मुड़ुसु पावरफुल आहे त फ़ैसिलो थींदो ऐं उनखे इम्प्लीमेंट थींदो। जेकॾहिं फ़ैसिले करण वारो या इवन ॻाल्हाइणु करण वारो पाकिस्तान जी उहा हैसियत कान्हे का जो पाकिस्तान अमेरिका खे चए त तूं हीअं कर। हाणे जी हा। वक़्त जी ज़रूरत आहे या दुनिया जी ज़रूरत आहे या हालतुनि जी ज़रूरत आहे त तूं हीअं कर, उहो चई कोन थो सघे। ॿुध में त इहो ई आहे त जेको हू टास्क ॾींदुसि उहो कमु कंदो। सो पाकिस्तान खे उन ई स्क्रिप्ट ते हलंदो माण्हू। उहो हुन कमु कयो, ठीकु बिल्कुलु। सुठे नमूने कयईं। हाणे तव्हांजो जेको ॿियो पार्ट आहे त हाणे छा थींदो? जी हा। हाणे जी ॻाल्हि इहा आहे त ॾिसो, सदर ट्रंप एतिरो अॻिते निकिरी वियो जो अनपॉपुलर थी वियो आहे सॼी दुनिया में। नेटो हुनखे जवाबु ॾेई छॾियो। जी हा। ठीकु। हाणे उनजे करे अमेरिका ट्रंप जे मथां वॾो प्रेशर आहे उतां जे माण्हुनि जो, पंहिंजी पॉलिटिकल पार्टीअ जी हा। जो, उनखां पोइ अपोज़िशन पार्टीज़ जो, अमेरिकन्स जो, सिटीज़न्स जो। जी हा। तंहिंजे करे मां सम्झां थो त ट्रंप इन जंहिं चकर में फाथो आहे अची सो ईज़ीली कोन निकिरंदो हुन मां, तमामु घणो अॻिते निकिरी वियो। हाणे ॻाल्हि हिते जी बीठी आहे त सलाम आहे ईरान खे जेको तन तनहा पाकिस्तानी मुस्लमान मुल्कनि में तन तनहा बीठो आहे, जेको अमेरिका खे मुहाॾो अटकाए बीठो आहे। सलाम आहे ईरान खे, उनजे हुकुमराननि खे, उन्हनि जे अवाम खे जेके बीह रहिया आहिनि। जी हा। अच्छा हाणे ॾिसो न त जे प्रेशर ईरान वारनि खे हुजे अंदरां न त बाबा तव्हां जंग बंदि कयो, हीअ कयो त शायदि ईरान पोतिरो न बीहे। जी हा। ईरान जे अवाम उन्हनि सां गॾु आहे। हाणे चओ तव्हां जेका आहे हरमोज़ आहे, जी हा। उनजी नाकाबंदी जेका थी वई आहे। छा नाकाबंदी करे सघंदो? ॾिसो ॻाल्हि ॿुधो मां तव्हांखे ॿुधायां, चाइना जो बि बयानु आयो आहे, तुर्की जो बि आयो आहे। तुर्की जो बि आयो आहे। न तुर्कीअ सां त इसराइल बि तिरेट अलॻि कयो बीठो आहे। सो लॻे थो त तुर्कीअ ते बि न शायदि तुर्कीअ सां बि न जंग जोटनि। ठीकु साईं। हेॾां जेको आहे तव्हांजो रशिया जो बि हिननि ॾींहुं सपोर्ट आहे, बर्तानिया जो बयानु, बर्तानिया जो बि कैनेडा जवाबु ॾेई छॾियो आहे। कैनेडा बि तंहिंजे करे मुंहिंजे ख़्याल में त हींअर हुनखे चौधारी सियासी घेराव आहे ट्रंप जे मथां। जी हा। सो जेकॾहिं इहो जेको भली पाण इहो नेवी जा फोर्सिस मोकिलिया थी, छा मोकिलिया अथई, उहो मां नथो सम्झां त नेवी जा फोर्सिस एतिरो ॿाहिरि परे वञी कुझु करे सघंदा। सही। मुरे साहब, पाकिस्तान ईरान खे ऐं अमेरिका खे हिकु भेरो ॿीहर चयो आहे त चओ तव्हांजो जेके मामला आहिनि ॿीहर तव्हांजो ॻाल्हियूं करायूं था, जिन मामलनि ते ख़दशा आहिनि उहे ख़तमु कयूं था। तव्हां छा था सम्झो त मामला वरी ॾिसो ॿीहर ॻाल्हि मां ॻाल्हियूं थींदियूं या वधीक ख़राबु थींदो? न ॻाल्हि खे पहिरीं सम्झण जी कोशिशि कयो त उहा इहा आहे त ईरान पाकिस्तान वटि उहो पावर ई कोन्हे जो पाकिस्तान डिक्टेट करे ईरान या चए अमेरिका खे त तूं ग़लति तंहिं तंहिं करे ॻाल्हि असांजी मञ, ईरान जी ॻाल्हि सही आहे। तंहिं करे पहिरीं ॻाल्हि त उहो पहिरीं मां चई वियुसि। हाणे ॿी ॻाल्हि तव्हांखे मां ॿुधायां जेका इम्पॉर्टेंट आहे, ईरान छो एॾो मज़बूत आहे? 1979 ताईं असां
इकोनॉमिकली मज़बूत हुआसीं, जी हाँ, इक़्तिसादी तौर ते। पोइ जॾहिं इनक़लाबी आयो, इस्लामी इनक़लाब आयो आहे, त उन खां पोइ हुननि एतिरी ताक़त वरिती आहे जो कंहिं बि मुल्क जी ताक़त खे ॻणिणो हुजे त हुनजे एजुकेशन लिटरेसी सिस्टम मां ॾिसणु खपे, एजुकेशन सिस्टम में ॾिसणु खपे। ईरान जो लिटरेसी रेट 97% आहे, उहो ग्रेजुएट्स 97% आहिनि। जी हाँ, तव्हांजे पाकिस्तान जो ॿुधाइनि था 60% आहे, हुन में उहो माण्हू जेके पढ़ी लिखी सघनि था, माना प्राइमरी पढ़ी सघनि था। मां सम्झां थो 20% बि ग्रेजुएट न हूंदा, हलो हुजनि त हुजनि 20%। हलो तव्हांखे अंदाज़ो कयो त इन स्ट्रॉन्ग एजुकेशन सिस्टम जे करे ईरान तरक़ी पियो थो करे, ऐं ईरान मज़बूत आहे। हुन माण्हू पढ़ियलु लिखियलु उहो बि सम्झे थो त ग़ुलाम आहियूं छा, ठीकु, तंहिं करे माण्हू बि हुकूमत सां गॾु आहे। अमेरिका जी 79% लिटरेसी रेट आहे, ईरान जो 97। ठीकु, ॿियो अमेरिका में फ्री एजुकेशन, सॉरी ईरान में फ्री एजुकेशन आहे, टोटल फ्री एजुकेशन आहे। ऐं तंहिंजे करे जेको आहे तव्हांजो साइंस तमामु एडवांस्ड स्टेज ते पढ़ाई थी वञे। उते साल में 3.5 लख ग्रेजुएट निकिरनि था, हालांकि उन्हनि जी आबादी असां खां अधु खां बि घटि आहे। असां वटि किथे आहिनि ग्रेजुएट जेके आहिनि, नाले मात्रा आहिनि, कापियूं करे था पास थियनि। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु। सो अचो हथियारनि ते। हथियार ईरान 90% हथियार पाण थो ठाहे, 10% इम्पोर्ट थो करे। असां 20% ठाहियूं था, 80% इम्पोर्ट था कयूं, पाकिस्तान सां कंपेयर कयूं असां। छो ईरान उन हिसाब सां मुस्लमान मुल्क में तमामु अॻिते आहे, ऐं उन जे करे तइलीम में अॻिते आहे। तंहिंजे करे अमेरिका जहिड़े मुल्क सां मुआदो टकाए बीठो आहे। ऐं जंहिं मुल्क जी तइलीम मज़बूत हूंदी, बुनियादु हूंदो, जी हाँ, जिते ॾिसो 97% ग्रेजुएट्स हुजनि, उते त ज़ाहिर आहे न माण्हू मेच्योर हूंदो, पंहिंजा फ़ैसिला पाण कंदो। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु। सो ईरान जूं इहे स्ट्रॉन्ग पॉइंट्स आहिनि, मां नथो सम्झां त ईरान सरेंडर कंदो। ऐं ॿी ॻाल्हि, पाकिस्तान में जॾहिं अमेरिका ऐं ईरान मिलिया त जीअं पहलवान हिक ॿिए खे जॾहिं मल हथु विझंदा आहिनि न, जॾहिं संदरो ॿधी हथु विझंदा आहिनि, ख़बर पइजी वेंदी वज़न केतिरो अथसि। हिननि संदरो ॿधी ॾिठो, ॿिन्ही पहलवाननि संदरे में हथ बि विझी ॾिठा। अमेरिका हितां वियो आहे त सम्झी वियो आहे त भई हिनखे दसणो त ॾुखियो आहे, हिन सां विढ़जे या न विढ़जे, जी हाँ, हिन ते मां किरी पवां या मूंखे दसे वञे। सो ईरान उहो डिमॉन्स्ट्रेट कयो आहे, ईरान इहो सभु कुझु करे ॾेखारियो आहे त बाबा न छेड़ मलंगानू, हा तूं भली अमेरिका हुजी छा बि हुजी। ॿी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां, दुनिया में हीअ जेका सॼी जोड़ जेका शइ तब्दील पई थिए, सही, नेटो मतिलबु तव्हां ॾिसो त हुन रुगो दड़के तौर ते अमेरिका स्पेन खे चयो त असां तुंहिंजा बिज़नेस बंदि था कयूं या तो ते ही था आणूं सैंक्शन्स, उहो सिधो चाइना ॾे वियो, सही, चाइना जे सदर सां वञी मिलियो। सो इहा नई ॻाल्हि आहे। नेटो वारा अॻु में यूरोप कॾहिं अमेरिका खां ॿाहिरि कोन वेंदो, पर अमेरिका हुननि सां अहिड़ो को रवैयो रखियो आहे जो हू बि तंग आहिनि, हू बि हाणे ॾे पिया ॾिसनि, चाइना रशिया। सो तॾहिं करे न्यू वर्ल्ड ऑर्डर जो उञाण लॻनि पिया त न्यू वर्ल्ड ऑर्डर ईंदो, जंहिंमें इहो डिटरमिन थींदो, सॉरी त सुपर पावर हाणे हिकिड़ो कोन्हे, हाणे ॿिया बि केतिरा आहिनि, ॿिया बि आहिनि। अच्छा पर सभु हिन सॼी सूरत हाल खे पाण ॾिसूं, मतिलबु सॼी दुनिया इहो बि चवे त पहिरें दौर जूं ॻाल्हियूं नाकाम थी वियूं, हिन वक़्त जी ॻाल्हियूं नाकाम आहिनि। वरी इहे ॿीहर वापसि ख़बरूं अचनि पियूं त अञा वधीक ख़तरा निकिरंदा, अञा ईरान कुझु बि, अमेरिका कुझु बि करे सघे थो। तव्हां सम्झो था त खिते ते वरी वापसि उहा ई जेका सूरत हाल पाण खे 2 हफ़्ता पहिरीं हुई त पेट्रोल महांगो, वरी अनसिक्योरिटी। ॾिसो न हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाए, नॉर्मल हालत हूंदा आहिनि त पोइ त इकनॉमिक सूरत हाल ख़राबु आहे न, पर पाकिस्तान हरभरू पैनिक ई थियो, पाकिस्तान हरभरू पियो पैनिक करे, जेको पाकिस्तान करे पियो न, यस भई तव्हां पंहिंजा ख़र्च घटायो न, सही, तव्हां इकनॉमिक एक्टिविटी, स्कूल कीअं था बंदि कयो, इकनॉमिक एक्टिविटी कीअं था बंदि कयो, तव्हां कीअं था कयो त तव्हां हीअ न कयो, 3 ॾींहं कमु 4 ॾींहं कमु कयो, 3 ॾींहं न कयो, छा आहे हीअं मुल्क हलंदा छा? तव्हांजी प्रोडक्शन हर सिलसिले में, हर मामले में तव्हांजी जेका प्रोडक्शन घटिजी वेंदी, आउटपुट घटिजी वेंदो। ॾिसो न इनपुट आहे न, मैन पावर इनपुट आहे। जेतिरा माण्हू सपोज़ हींअर 8 माण्हू हिते हुजनि कमु पिया कनि त 8 ई माण्हुनि खे 10 सॼो कढी माल फर्नीचर ॿाहिरि कलाक में रखंदा, पर 2 माण्हू हूंदा छा कंदा? टाइम वठंदा, असांखे मैन अवर्स थींदा आहिनि न,
तंहिंजे करे हीअ जेको कनि पिया हीअ सही कोन पिया कनि ऐं सही पॉलिसीज़ न आहिनि ऐं पंहिंजा ख़र्च घटाइनि था। इन सॼे दौर में आयो आहे शहबाज़ शरीफ़ त 35-40 गाॾियूं पियूं गॾु हलनि। सही। त ॻाल्हि आहे त हिन मुल्क जो फ्यूचर ताबनाक तॾहिं थींदो, रोशन तॾहिं थींदो जे हुकुमरान सही ईंदा, पढ़ियल लिखियल ईंदा, समझदार ईंदा, असुली हक़ीक़त में लीडर हूंदा। सही। मुंहिंजे साहब बरतानवी रिसाले जी हिकिड़ी रिपोर्ट गर्दिश करे पई, चवनि पिया त हाणे कॾहिं बि ट्रंप जेको आहे ईरान ते जेको आहे उहो हमिलो नथो करे सघे ऐं अमेरिका ईरान सां जंग में पंहिंजा मक़सद हासिल न करे सघियो आहे ऐं अमरीकी सदर जेको हाणे कमज़ोर थी चुको आहे। हाणे इहो मां त चई चुको आहियां त ॿिया मल जॾहिं भॼंदा हिक ॿिए जे संदरनि में हथ विझनि त अमेरिका खे ख़बर पइजी वई त हीअ मल किरण जो न आहे आसानी सां ईरान। मां त इहो चई चुको आहियां। सही। जेको यूरोप पियो चए या बरतानिया जे अख़बार पियो चए उहा मां चई चुको आहियां। सही। लेबनान ऐं इसराइल विच में 40 सालनि खां पोइ अॼु अमेरिका में ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि ऐं सम्झो था त अमेरिका को इंसाफ़ करे सघंदो हुन सां? अमेरिका इसराइल जहिड़ो बीह कोन थो सघे। सो हीअ बि ईअं फ़ैसिलो थींदो त ऐं अमेरिका को उहो न आहे न असां वांगुरु चङा मुड़ुस हूंदा, वॾेरो शाहनवाज़ जूणे जो हूंदो या असांजो ॿियो पंवर सरदार मंज़ूर पंवर हूंदो। इहे माण्हू हूंदा, हिननि जा फ़ैसिला मशहूरु हूंदा, फ़ैसिला अवामी हूंदा, फ़ैसिला हक़ ते मुबनी हूंदा। हीअ थोरे हक़ ते मुबनी करण वारो फ़ैसिले वारो आहे। सो अमेरिका पाण जेको आहे सो बदबूदार इंसाफ़ करण वारो आहे, सो कहिड़ो इंसाफ़ कंदो? अला करे मुस्लमाननि जी का भलाई थिए, मुस्लमान गॾिजनि, मुस्लमान हिक ॿिए जो आवाज़ बणिजनि, हिक ॿिए जी ताक़त बणिजनि, तॾहिं वञी मुस्लमान तरक़ी कंदा। हाणे भॼी जेको लेबनान सां करे पियो थो, पर हिन में मां नथो सम्झां त अमेरिका साथ लेबनान जो ॾींदो, अमेरिका वरी बि साथ इसराइल जो ॾींदो। बिल्कुलु। नाज़रीन, ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे, नंढो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं था, ॾिसंदा रहो सिधी ॻाल्हि। नाज़रीन, सिधी ॻाल्हि में हिकु बार ॿीहर भली कर। मुरे साहब, सिंध में बचत पॉलिसी तहत मार्केटूं बंदि कनि पिया राति जो 9 बजे खां वठी, पोइ हुन खां पोइ वरी 2-3 ॾींहंनि खां वठी हैदराबाद में बि ॾिसूं पिया, कराची में बि, सिंध ॿियनि शहरनि में बि। सो छा था सम्झो त इहा पॉलिसी न, इहा जेका पॉलिसी आहे इहा नंढी नाकामयाबी, इहा इकनॉमिक एक्टिविटी घटिबी। जी हा। इकनॉमिक एक्टिविटी घटिबी त माना मुल्क जी इकनॉमी स्लो थींदी। अहिड़ा के बि क़दम न खणणु घुरिजनि जंहिंसां माण्हुनि जे रोज़गार ते फ़र्क़ु पए, ऐं माण्हुनि जे रोज़गार ते वॾो फ़र्क़ु पवंदो। ऐं मां सम्झां थो त अॻे बि मां चई चुको आहियां त पैनिक ई पियो थिए पाकिस्तान खे इन करण जी ज़रूरत न आहे। करण जी जंहिं शइ जी ज़रूरत आहे नथा कनि, पाण उहे तदबीरूं हासिलु कनि। वॾा बंगला, इहे वॾा प्राइम मिनिस्टर हाउस, प्रेसिडेंट हाउस, गवर्नर हाउस छॾनि। जी हा। ऐं उन्हनि जी हिकिड़ी कुंड ते 2000 वारनि जो प्लाट, 2000 वारनि जो प्लाट या 5000 वारनि जो प्लाट, एकड़ जो प्लाट वठी उते प्रेसिडेंट हाउस ठाहिनि। हीअ ख़ुदा जे वास्ते हीअ जेका अयाशी आहे, हीअ जेका वॾियूं वॾियूं पंहिंजो महफ़िलूं, मजलिसूं या महफ़िलूं या इमारतूं ठहियल आहिनि जेके, उन्हनि खे ख़तमु कनि। कल्चर खे तब्दील करिणो पवंदो। जेसिताईं कल्चर तब्दील न थींदो तेसिताईं घटि न थींदो। तव्हां ॾिसो न, कामोरनि जा वञी ठट ॾिसो, जजनि जा वञी ठट ॾिसो, फ़ौजियुनि जा वञी ठट ॾिसो, जंहिं जा ॾिसो वञो त मीटिंग जी पॉइंट टाइम अलॻि आहे, ऑफिस जी अलॻि आहे। केरु पंहिंजे घर में या पंहिंजे कारोबार में ईअं कंदो? पंहिंजे कारोबार में, पंहिंजे धंधे में हमेशह सेविंग कंदो न माण्हू। हिते परवाही न आहे, ख़र्च पियो थिए। सॼे मुल्क खे पंहिंजो कल्चर तब्दील करिणो आहे, जंहिंमें फ़ौज बची थी वञे, कंहिंमें सिविल इदारा बची था वञनि, जंहिंमें जुडिशियल इदारा बची था वञनि, जिते माण्हू बची था वञनि। जी हा। पंहिंजे कल्चर खे तब्दील करिणो पवंदो, सादगी अख़्तियार करणी पवंदी। सही। मुरे साहब, एशियाई तरक़ियाती बैंक चयो आहे त हीउ जेको पाकिस्तान में तेल ऐं गैस जूं क़ीमतूं वधनि पियूं, इन सां मुल्क जी मईशत अञा वधीक तबाह थींदी, ईंदड़ साल अञा वधीक महांगाई थींदी। ज़ाहिर आहे, हीअ त बिना सोचे सम्झे एतिरा रेट वधाए छॾनि, वरी पोइ पोते पिया वञनि। सही। इन मां तव्हां नालाइकी ऐं नाहली जो हिसाब त ॿुधो न। 300 चढ़ियो वञे रेट, वरी ख़बर पए त 150 वरी घटि पियो थिए। ॻाल्हि काम्हो हाणे। ऐं कंहिंजो प्रॉफिट आहे? पेट्रोल पंप वारे जो प्रॉफिट आहे, तव्हांजो थोरे आहे प्रॉफिट। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु। ज़ाहिर आहे, हुन स्टॉक धरके वटि पियो हूंदो, हुते हलाइणो आहे, हफ़्ते खनि जो स्टॉक हूंदो, हुन हफ़्ते खनि त हुन ठट कया न। सो ॻाल्हि आहे, को प्लान ई कोन्हे, को सोच ई कान्हे। को इकोनॉमिस्ट जेके वेठा आहिनि, पोइ अलाए किथां वठी था अचनि, ढक मां कढी था। अॻु तव्हां जानवरनि जो ढकु हूंदो,
ढक मां कढी जानवर जी त विया न छा बाबा सिंपल ॻाल्हि आहे तव्हां अहिड़ी ॻाल्हि कयो ई न जेका सुभाणे भई सुभाणे मां तव्हां थिए तंहिं करे तव्हां अॼु था वठो सुभाणे कीअं थो थिए सुभाणे खे पोइ सुभाणे वांगुरु ॾिसबो न सुभाणे जे मामलनि खे सुभाणे ॾिसबो अॼु मामलनि खे अॼोके मामलनि खे अॼोके मामलनि ते तय कयो न सही ठीकु वफ़ाक़ी हुकूमत IMF खे यकीन ॼाणायो आहे त असां गवर्नेंस पंहिंजी बहितर पिया कयूं ऐं एंटी करप्शन में बि सुधारा पिया आणियूं जेके बि हिते मुल्क जा वॾा आहिनि उन जे असास असां डिसंबर 2026 ताईं जेको असां कुझु बि कोन थी सघंदो कुझु बि कोन कंदा आहिनि जो को इंटेंशन कोन्हे हाणे हुन में ऑफिसरनि जा जेके आहिनि इहो असां नौकिरी जॉइन कई त इहो हिकिड़ो प्री रिक्विज़िट हूंदो हो त हर साल डिसंबर में पंहिंजा असासा ज़ाहिर कबा जी हा हे असासा ज़ाहिर कर नथा कनि छो त हिन जा पंहिंजा असासा मशकूक आहिनि जी हा तंहिंजे करे सॼो सेटअप ई सॼो सिस्टम ई ठॻीअ जे ठाह ते ठहियलु आहे त पोइ हीअ नथा चाहिनि त हिन ॻाल्हि खे एक्सपोज़ कयूं इहो वाइको कयूं या इहे ॿी भली ॾकी भली बसि सही बिल्कुलु JUI महांगाई ख़िलाफ़ तहरीक जो ऐलान कयो आहे मौलाना फज़लुर रहमान कल्ह नज़र आयो वॾो जलसो थियो चई त अॻु परॾेही महिमाननि जी आमद सां एहतिजाज मुलतवी कयासीं पर हाणे फ़ैसिला ईमान बदिरां मैदान ते थींदा अलाह करे असांजो जेको सियासतदान आहे जेको बि सियासतदान आहे मौलाना फज़लुर रहमान समेत इन्हनि सभिनी खे हिकिड़ो क़ौमी जज़्बो उजागर थिए ऐं क़ौम जो ख़्यालु थियनि माण्हुनि जो ख़्यालु थियनि अलाह जो हुकुम जेको आहे उन मुताबिक़ हलनि रुॻो मौलाना फज़लुर रहमान चयो सभु चवंदासीं जी हा बिल्कुलु सभिनी जे लाइ दुआ घुरंदासीं तव्हां ही हिते तव्हांजो पेशमाम जहिड़ो वेठो आहे तव्हांजी मस्जिद में हिते इदारे में बिल्कुलु उनखे चवंदासीं दुआ घुरे असां हितां था दुआ घुरूं मुंहिंजा मौला हिन मुल्क खे का चङी लीडरशिप ॾे हिन मुल्क खे को माण्हू इंसान लीडर ॾे हीअ त जानवर आहिनि हिननि खे त अहसास ई कोन्हे माण्हुनि जो जेके लीडर वेठा आहिनि हुकुमरान वेठा आहिनि कामोरा वेठा आहिनि जेके बि वेठा आहिनि उन्हनि खे त इंसान आहिनि ई कोन्हे छो त उन्हनि खे इंसाननि सां का हमदर्दी कान्हे का सही बिल्कुलु मुरे साहिबु हिकु ॿी सिंधी नियाणी ऐं बगड़नि जे हथां शिकार थी आपघात करे छॾियो जी हिरासमेंट मीरपुर ख़ासि में फ़हमीद लगारी जेको केस थियो आहे 4 खां 5 ॾींहंनि ताईं उनजा वारिस टूल प्लाज़ा ते एहतिजाज करे रहिया हुआ पोइ FIR दाख़िल थी पोइ जो जवाबदार हिकिड़ो गिरफ़्तार थियो आहे हिकिड़ी मां तव्हांखे ॿुधायां हिकिड़ो त पुलिस सिस्टम जेको आहे न उन में सुधारण जी ज़रूरत आहे जी पुराणा SHOs इंस्पेक्टर जेके आहिनि उन्हनि खे सॼो ॾींहुं वात में पान पियो आहे माल खपे माल बदकिस्मती आहे न उहो डपु बि कोन्हे न को असांखे क़यामत जो डपु आहे न को असांखे अलाह जो डपु आहे न असांखे ॾाठ जो डपु आहे जी हा सो तंहिंजे करे पहिरीं त ॻाल्हि इहा आहे ॿी इहो त ईअं ई थियणु खपे FIR इंसिडेंट थियो आहे FIR थियणु खपे माइट छो विया आहिनि हिननि खे SHO घुराए 7 कलाक थाणे ते उहो ई त चवां त ॻाल्हि आहे त मां तव्हांखे ॿुधायां थो सॼो सिस्टम जी हा वॾेरे जे पीर जे मीर जे MNA जे MPA जे ज़रदारियुनि जे सभिनी जे मातहत आहे सॼो सिस्टम सही ॻाल्हि आहे बिल्कुलु ग़ुलाम आहे सिस्टम ऐं इहो SHO टिजंदो हूंदो त मां FIR कटियां मथां को नाराज़ न थी ख़बर पए त ॿिए पासे कहिड़ी दुराच आहे हुननि खे इहो कोन्हे त कंहिंजी न्याणी असां हिकिड़ी ज़्यादती थी आहे हुन सां ॻाल्हि कजे ऐं ॿी बि ॻाल्हि तव्हांखे मां ॿुधायां असां वटि यूनिवर्सिटीज़ छा आहिनि पैसनि कमाइण जो ज़रियो आहिनि ॿियो छा आहे तव्हांजी यूनिवर्सिटीज़ इंक्वायरी त कयो जेके प्राइवेट यूनिवर्सिटीज़ कीअं वधियूं आहिनि कैश में पैसा था वठनि कैंडिडेट्स खां स्टूडेंट्स खां त जीअं अकाउंट न ॾेखारे सघूं सो हीअ जेको असांजो जेको जॾहिं मथे त ईअं आहे वज़ारतुनि में ईअं आहे सूबाई खातनि में ईअं आहे त सॼो ॾींहुं चपे पियो थो चटिजे माल अचे वेंदो अलाए केरु खणी पर माल अचे सो तंहिंजे करे जॾहिं हालतूं वॾा माल कमु गॾु करण जूं आहिनि त पोइ जिते किथे ईअं आहे न हिकु ॿी ॻाल्हि ॿुधो जी हा असांजे तइलीमी निज़ाम में तरबियत हूंदी आहे न न्याणी जी बि तरबियत हूंदी आहे न्याणी जी न्याणियुनि खे तरबियत बि आहिनि बगड़नि जे माहौल में न्याणियुनि खे कराटे बि सेखारिजे जी हा न्याणियुनि खे तरबियत ॾिजे इंटर ताईं तरबियत हिकिड़ो कोर्स हुजे त न्याणी पंहिंजो सेल्फ डिफेंस करे सघनि ऐं उनखां पोइ इंटेलेक्ट बि हुननि जो वधाइजे सही पर ॿी ॻाल्हि ॿुधो न त गुरबत अहिड़ी शइ आहे न गुरबत जे करे ॿार न्याणियूं वञनि त वञनि केॾा तव्हां हुननि खे मेडिकल कॉलेज यूनिवर्सिटीज़ में एडमिशन त करायो था हुन ॾींहुं ख़राजत भरे सघो था पोइ छा थियूं कनि तव्हांखे ख़बर आहे अदा मां तव्हांखे ॿुधायां छो त पाण मीडिया में आहियूं ॾाढी अंदोनाक क़िस्म जूं कहाणियूं आहिनि अंदरि जी हा छा ॻाल्हायूं इन में न माइट था तरबियत ॾियनि तरबियत ॾेई कढनि न माउ थी तरबियत ॾिए न स्कूल ऐं कॉलेज था तरबियत ॾियनि न्याणियुनि खे त बाबा तव्हां जॾहिं जवान थींदो त तव्हांजा खोड़ कुता तव्हां में उन्हनि जूं अखियूं तव्हां में हूंदियूं न कुते जो
तव्हां कीअं बंदि कंदो, उहो असां वटि तरबियत ई कंदो, एलिमेंट ई कोन्हे। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु। मां वियुसि 98 में MBA करणु, त मुंहिंजो ॿारु 7 दर्जे में पढ़ंदो हो, त शायदि छोकिरियूं बि गॾु पढ़नि छोकिरा, त उन्हनि खे ॿुधाइनि पिया त सेक्स छे छा आहे, सेक्स छे छा आहे, ऐं सेक्स जेको आहे सो कजे थो त उनजा नताइज छा आहिनि। त नंढो ॿारु मुंहिंजो घणा 15, 12, 13, 14 साल हुन जी उमिरि हूंदी, माउ खे चई त मां ख़बर पई त मां कीअं ॼावां, चई कीअं ॼावईं, चई तव्हां ऐं बाबे सेक्स कयो त ॼावायो। चई न अहिड़ी त ॻाल्हि कान्हे, इहे मारिया जेके यहूदी आहिनि इहे ईअं कंदा आहिनि, असां बाबा अखियूं मिलाईंदा आहियूं ॿारु थी वेंदो आहे। सर, सिंध में आबादगार हिकु भेरो ॿीहर रोड ते अचनि पिया ऐं चवनि था त कणिक जो अघु, फुटियुनि जो अघु न पियो मिले, 20 अप्रैल खां तहरीक जो ऐलान कयो। जेतिरो ज़ुल्म ज़मींदारियुनि सां आहे, जी हा, एग्रीकल्चर सां आहे न, ॼण एग्रीकल्चर हिन जे घर जी लोंडी आहे या हिन जी पहाज आहे। एग्रीकल्चर सां माटे जी मां वारो सलूक आहे। हीअ कोन था सम्झनि त एग्रीकल्चर तव्हांखे ॿियो नंबर तव्हांजे हिन में इनकम में या तव्हांजे इकानमी में त हुनजो ॿियो नंबर दुनिया जेको आहे सो कंट्रीब्यूशन आहे। जी हा, GDP में हिननि खे परवाह ई न आहे तव्हांजी कहिड़ो फसल आहे जेको तबाह न आहे। कणिक तबाह, कणिक जो 3,500 रुपए रेट त हाणे उहो हाणे ॿुधो अथमि त 31,000 ते 3,000 ते पहुती आहे। जी हा, वरी अलाह तव्हांखे नेकी ॾिए, फुटियूं 10,000 रुपया मण, फुटियुनि जो हाल पूरो मुतालबो कयो अथऊं त कयो असां, पर आहे 3,000 4,000। फुटियुनि जो त 6,000 खां न आहे, फुटियुनि जो त ठीकु इहो रेट आहे, ठीकु कोन्हे उहो पर आहे ठीकु। साईं अलाह तव्हांखे नेकी ॾिए। ताज़ो पंहिंजो टमाटो, बसर, पटाटा सभु लथा 90 अदा रुपया किलो 2,000 रुपया मण, हाणे अंदाज़ो कर। ऐं हिते अचे थो आड़तीअ घणे में विझनि, उहो ई साॻियो 100 रुपया 200 रुपया डज़न। ठीकु, छा आहे त तव्हां हिन मुल्क खे, हिन मुल्क जी लीडरशिप खे शौक़ु आहे, जुनून आहे, जंग कयूं भई जंग त कयो था पर तव्हांजो माण्हू थो मरे। ईरान में एक्सपोर्ट बंदि थी वई, ईरान जी बॉर्डर बंदि थी वई, हुनजे करे असांजो केलो जेको 10,000 रुपया मण विकिरो थियणु खपे सो हाणे 2,000 रुपये विकिरो थिए। तबाह थी वियो आबादगार। अंब जे लाइ को अंब जेको मां तव्हांखे मुंहिंजो अंब फॉर एग्ज़ाम्पल कंहिंजो बि अंब गुज़िरियल साल 3.5 करोड़ में हो, उहो अंब 1.5 करोड़ में रखण लाइ तयारु न आहे केरु। जी हा, छो त ईरान ऐं अफ़गानिस्तान जूं बॉर्डरूं बंदि पयूं, असांखे जंग जो शौक़ु आहे, विढ़ूं असां विढ़ूं। ॻाल्हि आहे त तव्हां असांखे सॼो मुल्क जे लीडरनि खे वेही मथो जोड़े वेही सॼो रिव्यू करिणो पवंदो ऐं इहो जंग वारो माहौल ख़तमु करिणो पवंदो। सही। नाज़रीन, ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे, नंढो ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं था, ॾिसंदा रहो सिधी ॻाल्हि। नाज़रीन, सिधी ॻाल्हि में हिकिड़ो ॿीहर भलीकार मुराद साहिब, सिंध हुकूमत थर जे कोयले मां यूरिया ऐं अमोनिया बाहि ठाहिण जो फ़ैसिलो कयो आहे। वॾे वज़ीर चयो आहे त समूरा खाता रुकावटूं ख़तमु करे जेके असां सां चीन सां मुआहिदा थिया आहिनि उन्हनि ते अमल यकीनी बणाइनि। तमामु वॾो कमु थी वेंदो इहो। ॾिसो न, असां गैस में पिया था ठाहियूं यूरिया, ऐं उन इहो पंहिंजो यूरिया पिया ठाहियूं। जी हा, इहो जेकॾहिं थर जे कोयले मां ठही वियो न त हिकिड़ो त वॾो इहो जेको आहे अचीवमेंट थींदी सिंध हुकूमत जी, ऐं इहो सिंध जी तरक़ी लाइ बि तमामु घणो सुठो थींदो, छो त यूरिया ॾाढो खपे थो, हर फसल खे खपे थो। तंहिंजे करे जेकॾहिं इहे थिए थो, जेको मां अॻु में कोन ॿुधो आहे, पहिरियों दफ़ो ॿुधां, त जेकॾहिं थर जे कोयले मां यूरिया ठहे थो त वाह वाह, असां अञा वधीक अमीर आहियूं। बिल्कुलु, पर उहो सिंध खे पोइ उहो हक़ु मिलंदो सही। सिंध जो हक़ु त सिंध छा आहे? सिंध पंजाब जी कॉलोनी आहे, इहा डेफिनेशन आहे सिंध जी। हलो अॻिते। सही। ऐं कॉलोनी में रहंदड़ माण्हू ग़ुलाम हूंदा आहिनि, कॉलोनी जा रिसोर्स उन्हनि जा पंहिंजा न हूंदा आहिनि। सही, कॉलोनियुनि खे चइबो आहे। ठीकु आहे। दादू में शहीद मखदूम बिलावल यूनिवर्सिटी क़ाइमु करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे ऐं पोइ हिनमें शहीद बिलावल यूनिवर्सिटी में 50 एकड़ जेको आहे ज़मीन बि ॾिनी वई आहे। चयो त भाउ ठीकु आहे, भला यूनिवर्सिटी छा रुॻो 50 एकड़ जो नालो आहे ऐं बिल्डिंग जो नालो आहे? सही। यूनिवर्सिटी जा माहौल कहिड़ा आहिनि? यूनिवर्सिटी में तइलीम केतिरी आहे? यूनिवर्सिटी केतिरो पढ़ाए थो वञे? यूनिवर्सिटी में तइलीम जी मयार छा आहे? जी हा, बाक़ी तव्हां वधाईंदा था वञो बिल्डिंगूं,
ऐं पोस्टूं कढंदा त वञो माण्हुनि खे नौकरियूं ॾियण जे लाइ, जॉब्स ॾियण जे लाइ। ठॻीअ जो ठाहियो आहे। यूनिवर्सिटियूं बंदि थियणु खपनि, जेके ठटे में ॿियनि बंदि थियणु खपनि, उनजो रीज़न कहिड़ो आहे? वॾे में वॾो रीज़न इहो आहे, क्वालिटी एजुकेशन हुजे त ठीकु आहे, न त अजाइबु आहे। सही, जेको कैंपस ठाहिया पिया आहिनि, कैंपस ठाहिया पिया आहिनि, क्वालिटी एजुकेशन हुजे त ठीकु आहे, न त क्वालिटी एजुकेशन न आहे त पोइ हुनखे बंदि कजे दर खे। सही, बिल्कुलु। का पी कल्चर तव्हां पहिरीं ॻाल्हि त ॿुधो। जी हा। मूंखे यादि आहे त मरहूम सिद्दीकी साहब, मज़हरुल हक़ सिद्दीकी, न सिद्दीकी साहब हू जेको पंहिंजो सखर वारो, IBS सखर वारो, IBS सखर वारो, जी हा, निसार सिद्दीकी साहब, निसार सिद्दीकी साहब। हिकिड़ी ॾींहुं छा थियो जो मां हुते वियुसि त राति जो मानी खाराए मूंखे चई भला अचो त यूनिवर्सिटी हलूं। त मूं चयो मुंहिंजो दोस्त हो महिरबानी, मूं चयो मां छा ॾेई कंदुसि यूनिवर्सिटी, हींअर टाइम ॾिस 10 थिया आहिनि। चई हलो त सही न, वठी वञो त क्लास पिया हलनि राति जो। मुंहिंजो हे छा आहे? ऐं इहो लॻे ई पियो त मुस्तक़िल इहो हिकिड़ो सिलसिलो मुंहिंजी आहे। चई जेके उहे ॿार जेके वीक आहिनि, कमज़ोर आहिनि, कापी करे उतां पास करे, उन्हनि खे असां उन्हनि जी मज़बूत पिया कयूं असां बैकग्राउंड त अॻियां हली सघनि। उनखे चइबो आहे यूनिवर्सिटी। कहिड़ी यूनिवर्सिटी में जेको शाम जो राति जो क्लासिस था थियनि, शाम जो क्लासिस था थियनि, या ॾींहं जो बि क्लासिस था थियनि। सिंधी यूनिवर्सिटी में घणा प्रोफेसर क्लास था वठनि, सही, ऐं घणा ब्लैकमेल था कनि, घणा ट्रांसपोर्ट जा इंचार्ज आहिनि, उन में इंट्रस्टेड आहिनि, घणा पेट्रोल पंपनि जा इंतज़ार आहिनि। मुंहुं ई कारो करे छॾियो आहे असां इदारनि जो, ऐं उन में हुकूमत पंहिंजी ज़िम्मेदार आहे। 100% हुकूमत, सिंध हुकूमत ज़िम्मेदार आहे। सही, बिल्कुलु। मुराद साहब, कराची हैदराबाद में रहायशी प्लाटनि खे कमर्शियल करे इस्तेमालु पिया कनि, हुनजो इंकिशाफ पियो थियो आहे। वॾे वज़ीर नोटिस वरितो आहे, चइबो आहे छा नोटिस थींदो? उहे जेके माण्हू लॻाया तव्हां सिस्टम जा माण्हू पंहिंजे जा लॻाया, उन्हनि माण्हुनि पैसा कमाए तव्हां ताईं पहुचाया, तव्हां छा कंदो उन्हनि खे? तव्हां पाण ते इहो करायो आहे कमु। काका खां सवाइ, काका खां वठी जेके बि माण्हू ईंदा आहिनि, तव्हांजी जीअं 2008 में हुकूमत आई आहे, पंहिंजा माण्हू लॻाए था, उन्हनि खे चओ त दॿ कमु खे असांखे एतिरा पैसा ॾे। जी हा, एतिरा पैसा ॾींदा त ज़ाहिर आहे त रेजिडेंशियल खे कमर्शियल कंदो त हुनखे तव्हांखे पैसा ॾींदो न, पैसा वधीक उतां मिलंदा न। सही, सो तंहिं करे इहो मुल्क, इहो सॼो मोह कारो पंहिंजो सिंध हुकूमत पाण कयो आहे। हाणे वरी चीफ मिनिस्टर छा कंदो? चीफ मिनिस्टर सॼे सिस्टम जो हिसो आहे। सही, बिल्कुलु। GDA तर्जुमान सरदार रहीम मुतालबो कयो आहे त सुरह बादशाह ऐं हुर तहरीक वारी जेका हलचल आहे उनखे निसाब हुजणु त खपे, हुजणु त खपे। ॾिसो ॻाल्हि आहे त ॿुधो, ॿाहिरियां माण्हू, सिंध खां ॿाहिरियां माण्हू चवनि था त सिंध में रुॻो अंग्रेज़नि खे मज़ामत मिली, ऐं जेको सूर्य बादशाह हो, ॿियो केरु कोन हो। जी हा, न को GMZ हो, न को ॿियो को लीडर हो, सूर्य बादशाह हो जेको अंग्रेज़नि सां मज़ामत में विढ़ियो। ऐं उहो हुजणु खपे, या सूर्य हिनखे डिमांड न करणु खपे, सरदार रहीम खे न करणु खपे। असांखे पंहिंजो ज़मीर जो आवाज़ु आहे त हिननि ॾी हुजणु खपे। सही, बिल्कुलु। मुराद साहब, अॼु 9 ऐं 10 जा पेपर मुकमल थिया आहिनि, ऐं सॼी सिंध में कापी धूम मचल हुई। कराची में सेंटर जेको आहे तब्दील थिया आहिनि पैसनि एवज़, ऐं सूबाई वज़ीर नोटिस बि। यार ॻाल्हि ॿुधो, मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, सूबाई वज़ीर वीचारो छा कंदो, या सूबाई हुकूमतूं त सॼो कमु त उन्हनि उहे पिया कनि। जी हा, मूं तव्हांखे अॻु में पंहिंजे प्रोग्राम में ॿुधायो त 9th जी एनरोलमेंट में प्राइवेट स्कूल खां 2750 रुपया था वठनि। हाणे सभु प्राइवेट स्कूल सिटी स्कूल ऐं बीकन हाउस थोरी आहिनि जिते वॾनि माण्हुनि जा ॿार था पढ़नि। जी हा, माना पोइ रुॻो वॾनि माण्हुनि जा ॿार पढ़नि, बाक़ी हू त वीचारा इम्तिहान बि न ॾेई सघनि। 9th जो पैसा किथां आहे ग़रीबनि वटि? असांजो हिकिड़ो ख़ैराती स्कूल आहे शेख बिरके में, जंहिंमें हींअर 20 ॿार मैच्योर थिया 9th में, 2015 खां शुरू कयोसीं, 16 खां। त उहो वीचारनि मूंखे हेडमास्टर ॿुधायोसीं, उहो त 2750 रुपया फ़ी आहे, त ग़रीब असां फ़ी बि कोन था वठूं, यूनिफॉर्म विझूं था, किताब विझूं था, मंझंदि जी मानी विझूं था, रुॻो इन करे पढ़नि। सही, मंझंदि जे मानी लालच ते अचनि पढ़नि। सिधी पैसा त नंढा न कोई चवंदा असां त बसि पोइ 9th कोन ईंदासीं। मुंहिंजो बाबा कीअं न ॾींदा? इहे ॾींदा पैसा, असां भरींदासीं। हाणे जिते 2700 2750 रुपया एनरोलमेंट फ़ी हुजे, सही, केतिरा ॿार भरे सघंदा, केतिरा ॿार ईंदा? एजुकेशन फ्री हुजे टोटल, प्राइवेट हुजे या गवर्नमेंट हुजे, इहे पैसा। पर हाणे छा आहे, बोर्ड जे चेयरमैन वटि फंड गॾु थींदा त ॾेई सघंदो न मथे, पेट भरे सघंदो न मथियनि जो। जे फंड न हूंदसि त किथां भरींदो? चयो उन पंहिंजे पेट भरण जे लाइ उन्हनि अहिड़ियूं फ़ियूं रखियूं आहिनि त जीअं इहे अचनि ऐं असांजो पेट भरिजे। सही, बिल्कुलु। मुराद साहब, सिंध में हिकु भेरो ॿीहर ही जेको जुर्गा सिस्टम आहे उहो तमामु घणो मज़बूत थी वियो आहे, ऐं रोज़ु जुर्गनि जूं ख़बरूं बि अचनि थियूं।
छा अदालती सिस्टम कमज़ोर थी वियो आहे या वरी जुर्गा अदालती सिस्टम आहे ई कोन कमज़ोर छा वापसि अदालती सिस्टम तव्हां वटि आहे ई कोन त कमज़ोर छा थींदो आहे जेका शइ हूंदी आहे कमज़ोर थींदी आहे मज़बूत थींदी आहे न तव्हां वटि आहे ई कोन तव्हां हुनजी ॿेड़ी ॿोड़ी छॾी 24वीं तरमीम 25वीं तरमीम करे कारो मुंहुं करे छॾियो ठीकु उहो पंहिंजी आहे अदा अंग्रेज़ कीअं कंट्रोल कयो अंग्रेज़ ज़माने में इंसाफ़ हूंदो अंग्रेज़ ज़माने में कंट्रोल हूंदो जी हा क्राइम ते इहे जरगा सिस्टम हूंदो उतां जा लोकल माण्हू फ़ैसिला कंदा ठीकु सॉरी जी सो जेको आहे सो उतां जो लोकल जरगा सिस्टम ई इलाजु आहे इन मर्ज़ जो जेके लॉलेसनेस आहे जरगा सिस्टम थींदो घटि में घटि उते ॿियो छा हुन में जल्दी जल्दी फ़ैसिलो थिए कोन न वकील फ़ियूं वठनि लखनि में वरी अचनि न कोर्ट में पियो हले 5 साल जो केस 5 न 10 15 साल सही मगर साहब सिंध में पोलियो जी मुहिम जारी आहे ऐं छा मैसेज ॾींदा सिंध वासियुनि खे मां सिंध जे माइटनि खे सिंध जे माण्हुनि खे इहा गुज़ारिश कंदुसि त बाबा तव्हां पोलियो जा केतिरा ॿारनि खे पियारियो तव्हां ॿारनि खे पोलियो जा केतिरा पियारींदो त उहे ॿार अॻिते हली मफ़लूज न थींदा को उन्हनि जो उज़वो ख़राबु न थींदो तव्हां ख़ुदारा पंहिंजे ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पियारियो ऐं जेकॾहिं तव्हां वटि न अचनि त वञी उन्हनि वटि पियारियो पर इहो तव्हांजे मुस्तक़बिल ऐं तव्हांजे औलाद जे लाइ तमामु ज़रूरी आहे सही मगर साहब सिंध में कचे में रोडनि जी ऐं पटड़ियुनि जी जेको आहे उहो फ़िज़ाई निगरानी जो फ़ैसिलो कयो वियो आहे आई जी सिंध चयो हाणे जिते ट्रैफ़िक बि जाम थींदी हुनजो फ़िज़ाई निगरानी थींदी कमेटी जोड़ी वई आहे ॾिसो न आई जी भलो माण्हू आहे सिंध जो हुनजा बि लिमिटेशन्स आहिनि न इन जी बजट ॾींदी हुकूमत सिंध पहिरीं त उहे तयारु हुजनि न मेंटली बजट त उहे ॾींदा न ऐं ॿी ॻाल्हि त जेके मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स में इन्वॉल्व थींदा उहे बि सिंध हुकूमत जे चवण ते थींदा न जंहिंजे करे हिन आई जी सिंध वॾो कमाल कयो आहे जो घटि में घटि कच धाड़ेले जेके आहे उहो उन्हनि जी सरको बि थी आहे उहो मोरालेस ऐं हाणे उहा का एक्टिविटी कान्हे जो जेको आहे सो त रोडी खां चढ़ो मोटर वे तॾहिं बि फुरिजी वञो रोडी खां चढ़ो नेशनल हाईवे ते तॾहिं बि फुरिजी वञो इहा ॻाल्हि ते कंट्रोल कयो आहे इहो मां सम्झां थो त सिंध जे माण्हुनि खे मुबारक हुजे जो अहिड़ो सुठो आहे जीअं उन्हनि खे मिलियो आहे जावेद आलम ओडो जंहिं कंट्रोल कयो आहे सही मुरे साहब सिंध में फंक्शनल लीग ठीकु ठाकु हिकिड़े हुन में अची वई आहे तहरुक में ऐं हुन खां पोइ मुख़्तलिफ़ मीटिंग्स पियूं थियनि अॼु बि राशिद शाह राजदी चयो त बाबा हीउ इशारो ॾिनई त हीअ जेके मथे वेठा आहिनि सदर ऐं वज़ीर आज़म इहे जलाल चंड या बाजा आहिनि ऐं सिंध जे हर यूसीअ मां माण्हू फंक्शनल लीग में शामिलु थियनि पिया ऐं मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं हलनि पियूं साईं ज़ुल्फ़कार मिर्ज़ा जे लाइ बि ॻाल्हियूं हलनि पियूं त उहो जेको आहे शायदि फंक्शनल लीग में शामिलु थियणु वञे पियो टाइम घणो तव्हां वटि इन सुवाल लाइ तव्हां टाइम घणो आहे बसि पाण आख़िरी सुवालु आहे आख़िरी न टाइम घणो आहे त मां 2 मिंट ॻाल्हि ॿुधो ॻाल्हि इहा आहे त इहो रसी छिकबी आहे जितां फ़िलहालु छो त पीपल्स पार्टी जो तव्हां ॾिसी वरितो त सदर साहिबु हेॾे अची वियो जॾहिं अमेरिका जो सभु आया हेॾे अची वियो उन मां अंदाज़ो कयो त हवा मटियल आहे मथां खां हवा मटियल आहे सही तंहिंजे करे जॾहिं हवा में तब्दीली आहे हवा जे रुख में तब्दीली आहे सही हा त पोइ इहो तव्हां माण्हू ज़रूरु हेॾे होॾे ॾिसंदा पर जी ज़रदारी साहब वॾो खिलाड़ी आहे इहो असांखे सम्झणु खपे हू कंहिं बि क़ीमत ते पंहिंजो पावर न छॾींदो भली हुनखे छा बि ॾियणो पए वठिणो पए ओतिरो GDA न ॾींदो ओतिरो पीर भागा GDA न ॾींदो ओतिरो फंक्शनल न ॾींदो ओतिरो इन करे ॾिसूं ॻाल्हि आहे त मथां मथियनि खे ख़्यालु थियो हुजे त हाणे इहे धंधा छॾे इंसाफ़ ते हलूं त पोइ त ठीकु आहे बाक़ी मूंखे इहो थो लॻे त इहो अखि ॾेखारणु आहे ऐं नाराज़गीअ जो इज़हार करणु आहे पोइ को शर्त आहिनि के शुरूत आहिनि के ॻाल्हियूं आहिनि और उहो आहे मूंखे त ईअं थो लॻे सही मुरे साहब तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां प्रोग्राम लाइ टाइम ॾिनो नाज़रीन प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो मूंखे ॾींदा इजाज़त अल्लाह वाही